दोस्तों अॼु असांजो मौज़ू आहे सीवी या रिज़्यूमे ठाहिण जो तरीक़ेकार। पढ़ाई दौरान तोड़े पढ़ाई पूरी करे शागिर्द या उम्मीदवार नौकरी लाइ दरख़्वास्तूं ॾींदा रहनि था। उन कम लाइ सीवी वॾी अहमियत रखे थी, ख़ासि करे उन सूरत में जॾहिं को इदारो दरख़्वास्त फार्म न ॾे ऐं मालूमात उम्मीदवार खे पाण ई ॾियणी हुजे त उन सूरत में सीवी जी वॾी अहमियत वधी थी वञे। हिन सिलसिले में उम्मीदवार हिकु मुक़ालते में हूंदा आहिनि, सो इहो त सुठी सीवी खे नौकरी ॾियारींदी। यादि रहे त सीवी सिर्फ़ु अव्हांखे शुरूआती छंछाण वारे अमल यानी स्क्रीनिंग दौरान चूंडियल महदूद उम्मीदवारनि जे लिस्ट में आणण में मददगार त साबित थींदी आहे, पर असल मुक़ाबिलो अॻिते आहे जेको टेस्ट या इंटरव्यू जी सूरत में थियणो आहे। अॼुकल्ह त वॾनि इदारनि में ख़ासि करे उन्हनि मुल्कनि में जिते नौकरी हर कंहिंजो ख़्वाबु आहे, जीअं ख़लीज मुल्क आहिनि या यूरोप वग़ैरह, हर पोस्ट ते एॾियूं त दरख़्वास्तूं अचनि थियूं जो इहो मुमकिन ई न आहे हूंदो त इदारो माण्हू मुक़ररु करे जेको हर हिकु सीवी खे ॾिसे ऐं उम्मीदवार जी शुरूआती छंछाण यानी स्क्रीनिंग जो अमल मुक़ररु करे। अॼुकल्ह इदारनि छा कयो आहे त सभिनी उम्मीदवारनि जो आयल सीवीज़ स्कैन करे ख़ुदकार कंप्यूटर सिरिश्ते मां गुज़ारनि था, जेको स्कैन थियल पना तस्वीरी शिकिल मां अखरनि जी सूरत में आणे थो ऐं पोइ कंप्यूटर पाण मुरादो ॿुधाए थो त लाॻापियल उहिदे यानी वैकेंट पोस्ट लाइ घुर्बल क़ाबिलियत या कहिड़ा मख़सूस लफ़्ज़ सीवी में आहिनि। उन जो मतिलबु इहो त अव्हां जेतिरो पाण बाबति लिखो इहो अहिड़ी रीति लिखो त जीअं उहिदे लाइ घुर्बल क़ाबिलियत ज़ाहिर थिए। मिसाल तौरु अव्हां ग्राफिक डिज़ाइनर जी पोस्ट ते मुक़ररी लाइ सीवी ॾियो था ऐं उनमें डिज़ाइन कंप्यूटर वग़ैरह जहिड़ा लफ़्ज़ ई न हुजनि ऐं अव्हां विंदर में क्रिकेट ऐं किताब पढ़णु लिखी वेठा हुजो त अहिड़ी सीवी शुरू में ई रद्द थी वेंदी। सीवी में छा छा ऐं केतिरो लिखिजे उन ते अचण खां अॻु में कुझु ॿियनि लाॻापियल ॻाल्हियुनि जी वज़ाहत ज़रूरी आहे। असांखे ॾिसणो पवंदो पहिरियों सीवी ऐं रिज़्यूमे में फ़र्क़ु कहिड़ो आहे। असल में थोरे फ़र्क़ सां ही ॿई शयूं साॻे कमु अचनि थियूं, पर कुझु फ़र्क़ु ज़रूरु अथनि। सीवी में अव्हां पाण बाबति सभु कुझु लिखो था, जॾहिं त रिज़्यूमे में शयूं घणो करे मख़सूस हुजनि थियूं ऐं अव्हां उन्हनि बाबति तफ़सील लिखो था। ॿियनि लफ़्ज़नि में ईअं चइजे सीवी उमूमी हुजे थी, जेका सदाईं साॻी रहे थी, बसि उनमें कुझु इज़ाफ़ो वक़्त सां गॾु क़ाबिलियत ऐं तजुर्बे में आयल वाधारे आधार कबो रहिबो आहे। जॾहिं त रिज़्यूमे में सिर्फ़ु उन्हनि शयुनि ते फोकस कबो आहे जेके सम्झबियूं आहिनि त अप्लाई कयल पोस्ट लाइ ॾियणु मौज़ून आहे। इहो ई सबबु आहे त रिज़्यूमे खे जल्दी जल्दी तब्दील कबो रहिबो आहे। हाणे सुवाल इहो आहे त सीवी कीअं ठाहिजे। सीवी ठाहिण जा के तय थियल क़ानून या उसूल त न आहिनि, पर पोइ बि हिकु मुतासिर कंदड़ सीवी ठाहिण लाइ कुझु टिप्स ज़रूरु आहिनि। आमतौरु इंटरनेट ते ठहियल ठुकियल सीवीज़ जा टेम्पलेट या नमूना मिली था वञनि, जिन में रुगो मालूमात भरणी हूंदी आहे। यादि रखो, सीवी में कोशिशि करे इहो ॿुधायो त तव्हां नौकरी ॾींदड़ लाइ ॿियनि उम्मीदवारनि खां कीअं मुनफ़रिद ऐं बहितर या कमाइता आहियो। ईअं बि न आहे त उन लाइ अजाए वधाउ खां कमु वठिजे। सीवी में ॾिजे उहो ई जेको अव्हांजे क्रेडिट में आहे। कोशिशि करे पंहिंजा अहिड़ा हुनर ॼाणायो जेके अव्हांखे ॿियनि खां मथां साबित करण में मददगार हुजनि। अक्सर ॾिठो वियो आहे त असां सीवी में मालूमात ॾींदे फील्ड्स या शोबनि जी तरतीब सही न रखंदा आहियूं। मसलन पंहिंजो मुख़्तसिर तारीफ़ आख़िर में रखी था छॾियूं। नाले सां गॾु राब्ते जो ज़रियो लिखण बजाए पीउ जो नालो, अज़दवाजी हैसियत, मज़हब ऐं सिटीज़न नंबर लिखी था छॾियूं। तजुर्बे खां वधीक ज़ोर हासिल कयल डिग्रीज़ ते हूंदो आहे ऐं उन्हनि जी पेशकश पंहिंजे तजुर्बे खां वधीक सुठे नमूने ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं। यादि रहे त नौकरी ॾींदड़ आजिर इदारे लाइ अव्हांजे नाले, अव्हांजी ज़ात पात, असलियत ऐं कंहिं हद ताईं हासिल कयल डिग्रियुनि खां वधीक अहम हीअ ॻाल्हि आहे त हू अव्हांखे पाण वटि नौकरी ते रखी पघार ॾिए त मोट में अव्हां खेसि कहिड़ी सर्विस ॾेई सघो था। उन लाइ सभ खां हासिल कयल इल्म खे अमल में आणण जी क़ाबिलियत। उन तनाज़ुर में हेठि कुझु सलाहूं बि ॾिजनि थियूं, जिन मां उम्मीदवारनि खे इहो अंदाज़ो थी वेंदो त सीवी ठाहिण महिल कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे ध्यान में रखणु ज़रूरी आहे। सीवी ठाहिण जा कुझु स्टेप्स हिते ॿुधाइजनि था। सभ खां पहिरीं मथे नालो लिखो ऐं उनखां पोइ पोस्टल ऐं ईमेल एड्रेस ॾेई हेठि फ़ोन नंबर लिखो। इहो उन करे त हिकु दफ़ो अव्हांजी सीवी अहम लॻी त पोइ ॿियो दफ़ो ॾिसण महिल फौरी राब्ते लाइ उन्हनि शयुनि जी ज़रूरत पवंदी जेके शुरू में ई ॾिनल हुजनि, त नौकरी ॾींदड़ इदारे में राब्ते लाइ रखियल मुलाज़िम खे अव्हां सां राब्ते लाइ अव्हांजो नंबर वग़ैरह ॻोल्हण में का ॾुखियाई न थींदी ऐं घणो वक़्तु न लॻंदो। पहिरें सुफ़े ते पंहिंजी महारतनि खे अलॻि अलॻि लफ़्ज़नि कीवर्ड्स में लिखो, छो त कंप्यूटर OCR में वञण वक़्तु फ़क़ति पहिरियों पनो ई स्कैन थींदो आहे ऐं घुर्बल कीवर्ड मिलण जी सूरत में ई उम्मीदवार शार्ट लिस्ट थींदो आहे। ॿिए नंबर ते मुमकिन हुजे त 2 खां 3 लाइननि में पंहिंजो प्रोफाइल ज़रूरु लिखो। ज़रूरी न आहे त उनमें तफ़सील ॾिना वञनि, पर मुख़्तसिरनि पाण बाबति ॿुधायो त तव्हां छा आहियो ऐं छा करणु घुरो था या छा करे सघो था। यादि रहे त अक्सर करे सीवी अंग्रेज़ीअ में ठाही वेंदी आहे। हिन सेक्शन लाइ उम्मीदवार नेट तां हासिल कयल टेम्पलेट या नमूननि में लिखियल जुमिला कापी पेस्ट कंदा आहिनि, जेके मुमकिन आहे अव्हांजे प्रोफाइल बयानु करण लाइ मौज़ून न हुजनि। कोशिशि करे इहे पाण लिखो। ज़रूरी न आहे त उनमें मुनफ़रिद लफ़्ज़नि जी अजाई शमूलियत करे वधाउ या बिगाड़ कजे, बल्कि सादनि लफ़्ज़नि में पाण बाबति ॿुधाइजे जीअं पढ़ंदड़ आराम सां अव्हांखे सम्झी सघे। थी सघे सुठी अंग्रेज़ी लिखी सघंदड़ खां चेक पिणु कराए वठिजे त इहो सही लिखियलु आहे या न। 3 नंबर ते तइलीमी क़ाबिलियत जा तफ़सील ॾियण महिल तइलीमी क़ाबिलियत सदाईं मथां खां हेठि ॾिजे, जीअं जंहिंखे चवंदा आहिनि डिसेंडिंग आर्डर। मतिलबु मैट्रिक खां मास्टर्स न, बल्कि मास्टर्स या उनखां मथे बि जेकॾहिं का डिग्री आहे त उतां खां हेठि हली मैट्रिक ताईं तफ़सील ॾिजनि।
जेकॾहिं कंहिं क्लास में या कंहिं साल पोज़ीशन आहे त इहा ज़रूरु ऐं वाज़े नमूने लिखिजे। चौथे नंबर ते आहे तजुर्बो। तजुर्बो इंतिहाई अहम फील्ड आहे जेको ध्यान सां लिखणु घुरिजे। तजुर्बो न हुजे त ग़ैर मुतल्लिक़ा जेको अव्हांजे तइलीमी मज़मून खां अलॻि हुजे बिल्कुलु बि न लिखिजे त भलो आहे। उनखां बहितर आहे त पंहिंजे मज़मून सां लाॻापियल रज़ाकारणो कयल कमु, अटेंड कयल वर्कशॉप या कोर्सिस या ट्रेनिंग्स जेको बि तव्हां सही माना में हासिलु कयो आहे जंहिं बाबति, त इहे लिखिजनि त बहितरु थींदो। तइलीमी क़ाबिलियत जीअं हिन सेक्शन में पिणु सभ खां अवल उहो लिखो जेको तजुर्बो ताज़ो हासिलु करे रहिया आहियो या वेझड़ाई में हासिलु कयो अथव। कोशिशि करे हर तजुर्बे में घणी डेग बजाए रुॻो एतिरो लिखणु काफ़ी आहे त अव्हां जिते बि कमु कयो, कहिड़ी हैसियत में कयो, ज़िमेदारी कहिड़ी मिली ऐं अव्हांजे कयल कम सां नतीजनि ते कहिड़ा फ़र्क़ु पिया। 5 नंबर ते अचे थो इज़ाफ़ी महारतूं। इज़ाफ़ी महारतनि में जेकॾहिं वाक़ई का क़ाबिल ज़िक्र महारत आहे त लिखिजे, न त मामूली शयूं जहिड़ो कर इंटरनेट जो इस्तेमालु, MS ऑफिस जो हलाइणु वग़ैरह वग़ैरह लिखण खां भलो आहे त इहा फील्ड ख़ाली रखिजे। 6 नंबर ते अचे थो CV या रिज़्यूमे खे ग़लतियुनि खां पाक रखो। पोइ इहे स्पेलिंग जूं हुजनि, ग्रामर जूं हुजनि या मवाद जूं। साॻे साल या साॻे वक़्त में 2 डिग्रियूं या नौकरियूं त बिल्कुलु ज़ाहिर न कयो ऐं अहिड़े क़िस्म जी का ॿी ग़लती बि न हुजे। 7 ऐं आख़िरी आहे जेको बिल्कुलु ऑप्शनल आहे, इहो आहे फलाही कमु। जेकॾहिं अव्हां कहिड़े बि शोबे सां लाॻापियल आहियो ऐं अव्हांखे फलाही कमु कया आहिनि त उन्हनि जो ज़िक्र ज़रूरु कयो त जीअं अव्हांजो सोशल हुजणु ज़ाहिर थिए ऐं अव्हांजी फलाही जेका तबियत आहे उहा पिणु ज़ाहिर थींदी ऐं उनखे सुठो सम्झो वेंदो आहे। इन खां अलावा बि कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके ज़हन में रखिजनि, जेके अख़्तियारी आहिनि, वणे त रखो वणे त न रखो। हिकु आहे तस्वीर ऐं ॿियो आहे आख़िर में रेफरेंस। तस्वीर जेकॾहिं तव्हां ज़रूरी सम्झो था त ॾियो, जेकॾहिं नथा ॾियो तॾहिं को फ़र्क़ु नथो पए। ऐं रेफरेंस जेके ॾियो था उहे अहिड़ा ॾियो जेके अव्हांखे सुञाणंदा हुजनि। जेकॾहिं नौकिरी ॾींदड़ इदारो उन्हनि सां राब्तो करे या उन्हनि खां अव्हां बाबति पुछे त हू ईअं न चवनि त असां हिन खे नथा सुञाणूं या शायदि असां कॾहिं रेफरेंस ॾिनो हुजे, त बहितरु इहो ई थींदो आहे त या त रेफरेंस ॾिजनि ई न, ऐं जेकॾहिं ॾिजनि था त पोइ अहिड़नि माण्हुनि जा ॾिजनि जेके अव्हां बाबति मुकमल न तॾहिं एतिरो ॼाणंदा हुजनि जो अव्हांजे बारे में कुझु ॿुधाए सघनि।